अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या हबीबल्लाह व अला आलिका व सहाबिका या रहमतल लिल आलमीन। महफिल जनी मलाई हज़रत हुसैन जी, हर कंहिं ते शाल हूंदी शफ़क़त हुसैन जी। हर साल वांगुरु हिन साल बि इंशा अल्लाह ताला महबूब मुर्शिद करीम जी दरबार आलिया हुसैनाबाद कंबर शरीफ में अज़ीम आलीशान रूहानी बयान दर्स ऐं तमामु वॾा वॾा बिन अक़वामी नातख़ाने हज़रात मुफ़ज़ा इकराम ऐं असांजे महबूब मुर्शिद करीम लजपाल सोणे सरदार कंबर वारे सरकार जी ख़ुशूसी दुआ जेका 10 मुहर्रम सुबुह जो 9 खां शाम जो 5 वॻे ताईं जारी ऐं सारी रहंदी आहे, जिते लखनि जे तइदाद में हुसैनी परवाना मुख़्तलिफ़ जमायतुनि जा ॿिया जेके जमायती आहिनि तमामु उन रूहानी महफ़िल में शरीक थी सवाब दारिन हासिल कंदा आहिनि। मदरसा शहीद शफ़ीक़ अमन शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह खां हर साल जीअं हिन साल बि अल्हम्दुलिल्लाह सवारी जो बंदोबस्तु कयो वियो आहे। तमामु दोस्तनि खे हिन आजिज़ हक़ीर फ़क़ीर गुनहगार जे तरफ़ खां दिलि जे गहराइनि सां दावत अर्ज़ु ॾिजे थी त इंशा अल्लाह ताला 9 जो ॾींहुं 10 जे राति मदरसा शहीद शफ़ीक़ अमन शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह खां राति जो 11 वॻे अल्हम्दुलिल्लाह हितां खां काफ़िलो महबूब मुर्शिद करीम जी दरबार आलिया हुसैनाबाद कंबर शरीफ जे लाइ रवां ऐं दवा थींदो। जंहिं दोस्त खे हलणो आहे असांजे मोहतरम जनाब जनरल सेक्रेटरी तंज़ीम इस्लाहुल फ़ुक़रा हुसैनिया नक्शबंदिया कोटड़ी ज़िला जामशोरो जे मोहतरम अली हैदर हुसैनी सां राब्तो करे या असांजे हिन आजिज़ बेकार फ़क़ीर सां राब्तो करे जंहिं बि दोस्त खे हलणो आहे ज़रूरु राब्ते में अचनि, हिकु दफ़ो हली ॾिसनि। इंशा अल्लाह ताला वरी दिलि चवंदी त बार बार दिलि हुसैनाबाद हले त बहितर आहे। ज़रूरी ऐलान तमामु दोस्तनि ताईं। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।